सिंध ऑनलाइन स्कूल क्लास 7 मज़मून रियाज़ी बाब 3 सबक 4। प्यारा ॿारो अस्सलाम वालेकुम। अॼु असां पढ़ंदासीं टाइप्स ऑफ डेसिमल्स यानी ॾह अणपूरनि जा क़िस्म। टोटल 2 क़िस्म थींदा आहिनि ॾह अणपूरनि जा, हिकिड़ो टर्मिनेटिंग डेसिमल, ॿियो नॉन टर्मिनेटिंग डेसिमल। टर्मिनेटिंग डेसिमल जो मक़सदु हूंदो आहे त ख़तमु थींदड़ ॾह अणपूर यानी ख़तमु थींदड़, टर्मिनेट माना ख़तमु थियणु, नॉन टर्मिनेटिंग यानी ख़तमु न थींदड़। और जॾहिं नॉन टर्मिनेटिंग जी ॻाल्हि थींदी आहे त पोइ हिकिड़ा जेके ख़तमु न थींदा आहिनि न उहे ॿिनि तरीक़नि सां, ॿिनि स्टाइलुनि सां ख़तमु न थींदा आहिनि। हिकिड़ो स्टाइल अहिड़ो हूंदो आहे जो वर्जंदड़ हूंदो आहे यानी रिपीट थींदो ईंदो आहे, हिकिड़ो अहिड़ो स्टाइल हूंदो आहे जेको रिपीट न थींदो आहे। ठीकु आहे, इन्हनि बुनियादनि खे ज़हन में रखी असां इन्हनि खे विरायो आहे इन्हनि जे क़िस्मनि खे। हाणे असां ॾिसंदासीं त इन्हनि जो मक़सदु आहे छा। टर्मिनेटिंग जो मक़सदु आहे जेकॾहिं कंहिं नातिक़त ते असां वंडियूं था, जवाबु थो अचे 0.345। हिते अगरि बीही थो रहे जवाबु ख़तमु थी थो वञे त इनखे चवंदासीं इहो जवाबु या इहो डेसिमल नंबर जेको आहे इहो टर्मिनेटिंग आहे, ख़तमु आहे, ख़तमु थींदड़ आहे। पर जेकॾहिं जवाबु हीअं हले थो 0.12456124637 हीअं हलंदो थो हले ख़तमु ई नथो थिए। तव्हां 10 दफ़ा टेबल हणी डिवाइड करे वंड करे चुका आहियो पर ख़तमु थियण जो नालो ई नथो वठे, त उनखे चवंदासीं इहो आहे नॉन टर्मिनेटिंग। ठीकु आहे, तव्हांखे 4 या 5 नंबरनि खां बाद में ख़बर पइजी वेंदी त इहो ख़तमु थींदो या न थींदो। ठीकु आहे, 3 या 4 दफ़ा असां 10 खां पोइ टेबल हणंदा ईंदासीं, वंड कंदा ईंदासीं, असांखे ख़बर पइजी वेंदी। हाणे जेको ख़तमु थींदो उन में त को मसइलो न आहे, पर जेकॾहिं जेको ख़तमु न थींदो उन जा वरी 2 अंदाज़ आहिनि। हिकिड़ो अंदाज़ उहो आहे जेको वर्जंदड़ हुजे, यानी जेकॾहिं मां चवां 0.454545, हिकु त ही नॉन टर्मिनेटिंग त हूंदो, छो त हिन जो ई क़िस्म आहे, हे बि नॉन टर्मिनेटिंग हूंदो। पर ही ॾिसो हिन जो ख़ासि अंदाज़ आहे जो ही 45 45 45 ॿ नंबर हर रिपीट था थियनि, वर्जाइनि था पाण खे। इन ई करे इन जो जेको क़िस्म हूंदो या कंहिं नातिक़त जो जवाबु अगरि हेठो अचे न त उनजे हेठो असां छा लिखंदासीं, इट इज़ अ नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग डेसिमल नंबर। यानी ही हिकु त नॉन टर्मिनेटिंग आहे एंड रिकरिंग बि आहे। ऐं जेकॾहिं नॉन रिकरिंग हुजे, मिसाल पाए जो जेको जवाबु हूंदो आहे 0 पॉइंट या 3 पॉइंट, या मिसाल ॿियो था खणूं असां 0.3451231226, त हीउ ॾिसो ही असांजो छा थो थिए, ही असांजो ख़तमु त न थींदो पर ही रिपीट बि नथो थिए, हिकु जहिड़ा नंबर नथा अचनि, ईअं नथो थिए त हीअ रिपीट थिए। ऐं ही छा थो थिए, ही रिपीट थो थिए। कॾहिं हिकिड़ो नंबर रिपीट थींदो आहे, जीअं मिसाल 0.333333, कॾहिं हिकु नंबर रिपीट थींदो आहे, कॾहिं 2 कॾहिं 4। बहरहाल अगरि तव्हांखे सम्झ में अचे थो त 1 डिजिट या ब्लॉक ऑफ द डिजिट्स रिपीट था थियनि, वर्जाइनि था पाण खे, त उहो असांजो नॉन टर्मिनेटिंग त हूंदो पर रिकरिंग बि हूंदो। ऐं जेकॾहिं वर्जाइनि नथा त नॉन टर्मिनेटिंग ऐं नॉन रिकरिंग हूंदो। ठीकु आहे, मिसाल अगरि मां तव्हांखे हिन जे जेके हिन खां बाद में जेका मश्क ईंदी उन में अहिड़े क़िस्म जा सवाल हूंदा त ॿुधायो त हीअ जेको नातिक़त आहे हिन जेको जवाबु ईंदो उहो छा हूंदो। ठीकु आहे, हिनखे असां 10 अणपूरनि में मटायो, पहिरियां तव्हांखे चवंदा बाबा हिनखे 10 अणपूरनि में मटायो ऐं पोइ ॿुधायो त हिन जेको जवाबु आहे उहो ख़तमु थींदड़ आहे या न ख़तमु थींदड़ आहे। जे ख़तमु थींदड़ आहे त पोइ त मसइलो ई ख़तमु आहे, पर जे न ख़तमु थींदड़ आहे त पोइ इहो बि ॿुधायो त रिकरिंग आहे या नॉन रिकरिंग आहे। अचो हिनखे डिवाइड करे ॾिसूं, मथियों अंदरि ईंदो आहे, हेठियों ॿाहिरि हूंदो आहे। अंदरियों अगरि नंढो थी वियो ॿाहिरि खां त टेबल लॻंदी कोन, इन ई करे असां हिते 0 पॉइंट ॾींदा आहियूं, त जीअं हिते अञा हिनखे असां 0 ॾेई सघूं। हाणे हिकु न, हाणे 10 थी विया, त हाणे 3 जो 10 ते त नथो लॻे, पर उन खां घटि हणंदासीं त टिकी 9, हिकु बचो, वरी हिकिड़ो दफ़ो 10 ई ॾेई चुका आहियूं असां, त हाणे 0 मुफ़्त जा आहिनि असांखे। ठीकु आहे, वरी 0 मुफ़्त में ॾेई वरी टिकी 9, वरी हिकु बचंदो, वरी 0, वरी 9, वरी हिकु बचंदो, वरी 0, वरी 9, त ख़बर पई त हिन जो जेको जवाबु थो अचे उहो हीअं थो अचे 0.333। अॻियों 3 डॉट्स 4 ॾेई छॾियो त ॾिसण वारे ख़बर पइजी वेंदी त छा थो चवणु चाहे। त तव्हां हेठां लिखंदव त हीउ जेको आहे असांजो नॉन टर्मिनेटिंग आहे। छो नॉन टर्मिनेटिंग आहे, छो त हिन जो आंसर कॾहिं बि ख़तमु न थींदो। ऐं ॿियो ही रिकरिंग आहे। रिकरिंग छो आहे, छो त इहो वर्जाए थो, 3 पाण खे वर्जाए थो। ऐं कॾहिं कॾहिं तव्हां जॾहिं वॾनि क्लासुनि में ईंदो त पोइ इन ई जवाब खे असां हीअं लिखंदा आहियूं, 3 ॾेई ऐं
मथां बार ॾेई छॾींदासीं त तव्हांजो हिन जो बार जो मक़सदु इहो आहे त हीउ जेको नंबर 3 आहे इहो बार बार रिपीट थींदो ऐं हिन नंबर खे जेको आहे सो कीअं लिखंदासीं 0.45 पोइ मथां बार, यानी ख़बर पवंदी त बाबा हीउ 45 बार बार रिपीट थींदा। हिते 3 बार बार रिपीट थो थिए, हिन जे करे 3 जे मथां बार। ठीकु आहे, सो जॾहिं बि अहिड़े क़िस्म जो बार अची वञे तव्हां सम्झी वञिजो त हीउ हिकु त नॉन टर्मिनेटिंग आहे, ॿियो रिकरिंग आहे। सो उमेद आहे कि अॼोको लेक्चर सम्झ में आयो हूंदो। ही क़िस्म पढ़ियासीं अॼु ऐं क़िस्मनि जा एग्ज़ाम्पल मां तव्हांखे ॾिना ऐं हिकिड़ो सुवालु ॾिनो नातिक़ जंहिंखे असां मटायोसीं वन डे ऐं पोइ हुनजो फ़ैसिलो कयोसीं त हीउ टर्मिनेटिंग आहे, नॉन टर्मिनेटिंग आहे, रिकरिंग आहे। वधीक वरी एक्सरसाइज़ कंदासीं मश्क, त हुन में सुवाल अञा वधीक क्लियर थी वेंदा, छो त हिन में हिकिड़ो एग्ज़ाम्पल मां खणी सघां थो, मश्क में 2-3 एग्ज़ाम्पल खणंदुमि। नेक्स्ट वीडियो जल्दी अपलोड थींदो, तेसिताईं ख़ुदा हाफ़िज़।